बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। कहिड़ो इंसानु बेक़दुरु हूंदो आहे। सभ खां पहिरियों त असांखे इहो ॾिसणो पवंदो त बेक़दुरु इंसानु कॾहिं बि तव्हां सां सचो नथो थी सघे। बेक़दुरु इंसानु हमेशह कूड़ ॻाल्हाईंदो आहे। बेक़दुरु इंसानु हमेशह मौक़े जी तलाश में हूंदो आहे त तव्हां सां धोखो करे। बेक़दुरु इंसानु हमेशह तव्हांजे लाइ मुसीबत पैदा कंदो आहे। बेक़दुरु इंसानु अहिड़ो तरीक़ो ॻोल्हींदो आहे जंहिंसां हू तव्हांखे डिग्रेड करे सघे या घटि करे सघे। बेक़दुरु इंसानु हमेशह चाहींदो आहे त जीअं हू पाण वैल्यूलेस आहे ऐं तव्हांखे जी क़ीमत ऐं क़दुरु बि घटाए छॾे। बेक़दुरु इंसान जूं जेकॾहिं निशानियूं शयूं या अलामतूं ॾिठियूं वञनि त खोड़ सारियूं आहिनि, पर ख़ासि तौर ते जेको बेक़दुरु इंसानु हूंदो आहे उहो हमेशह जॾहिं बि ॾिसंदो आहे तव्हां कामयाबु थियण वारा आहियो त हू तव्हां सां हसद करणु शुरू कंदो आहे। हासिद बेक़दुरु हूंदो आहे। जेको जेतिरो वधीक हसद कंदो आहे, जेको जेतिरो वधीक साड़ कंदो आहे, उहो बेक़दुरु हूंदो आहे। हसद कंदड़ इंसानु कॾहिं बि ख़ुशि नथो रही सघे। हसद कंदड़ इंसानु हमेशह तव्हां उन ई मौक़े जी तलाश में हूंदो आहे त जीअं हू जंहिंसां हसद करे थो उनखे नुक़सानु पहुचाए। दुनिया में सभ खां ख़तरनाक हसद कंदड़ इंसानु उहो आहे जेको तव्हांजे साम्हूं त मुस्कुराईंदो रहे थो, पर जॾहिं तव्हां हलिया था वञो त तव्हांजी मुखालफ़त में को बि अहिड़ो रस्तो नथो छॾे जंहिंसां तव्हांखे नुक़सानु पहुचाए, जंहिंसां हू तव्हां सां दुश्मनी निभाए, जंहिंसां हू इहो ज़ाहिर करे त तव्हां कंहिं बि हवाले सां हुन खां बहितरु न आहियो। हासिद हमेशह हर मुसीबत जी इब्तिदा हूंदो आहे। हासिद मुसीबत जी जड़ हूंदो आहे। हासिद इंसानु एॾो त ख़तरनाक ऐं ख़राबु हूंदो आहे जो हू न पाण सुकून सां रहंदो आहे न ॿिए खे सुकून सां रहणु ॾींदो आहे। हासिद इंसानु उन ई मौक़े जी तलाश में हूंदो आहे त कहिड़े तरीक़े सां कंहिं ॿिए खे नुक़सानु पहुचायो वञे। तंहिंजे करे हासिद इंसानु जॾहिं बि कंहिंखे कामयाबु थींदो ॾिसंदो आहे त उनखे डिग्रेड करण जी कोशिशि कंदो आहे। हू अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु शुरू कंदो आहे जंहिंसां उहो ज़ाहिरु कंदो आहे त हू बि नाकाम आहे। हासिद इंसानु ई हमेशह माण्हूअ जो क़दुरु न आहे कंदो, उन्हनि खे वैल्यू न आहे ॾींदो, उन्हनि खे अहमियत न आहे ॾींदो। उहो जेकॾहिं तव्हां हुनजे साम्हूं कामयाबु बि थींदव त हू चाहींदो आहे त हू कंहिं बि तरीक़े सां तव्हांखे डिग्रेड करे, तव्हांखे घटि करे ऐं इहो साबित करण जी कोशिशि करे त तव्हां बि नाकाम आहियो जीअं हू ई नाकाम आहे। उहो कॾहिं बि तव्हांजो क़दुरु नथो करे सघे। जेकॾहिं तव्हांजो को दोस्त कॾहिं बि तव्हां सां गॾु रहे थो पियो ऐं उहो तव्हां खां या हुन खां का ग़लती थी वञे त हू कॾहिं बि माफ़ी नथो वठे त उहो बि बेक़दुरु हूंदो आहे। यानी तव्हांजो दोस्त जेकॾहिं ग़लती करे थो ऐं उन ते टिकी बीह रहे थो त मां हिन खे माफ़ी छो वठां, मां हिन सां एक्सक्यूज़ छो कयां, एपोलोजाइज़ छो कयां, उहो बि बेक़दुरु हूंदो आहे। तव्हां ॾिसंदव त बेक़दुरु इंसानु कॾहिं बि सुकून सां न हूंदो आहे। उहो परेशानु हूंदो। बेक़दुरु इंसानु हमेशह लुड़कंदो रहंदो, हू तव्हां सां हसद कंदो रहंदो। ईअं जे कॿरियुनि जो आवाज़ु अचे थो न, ईअं ई उहो जेको बेक़दुरु इंसानु हूंदो आहे हमेशह महफ़िल में कंहिं न कंहिं बहाने सां तव्हांखे घटि कंदो रहंदो आहे, तव्हांखे वैल्यू न ॾींदो आहे। जेको बेक़दुरु इंसानु हूंदो आहे जॾहिं बि तव्हांखे तकलीफ़ ईंदी त हू तव्हांजे साम्हूं त रोअण जो नाटक कंदो, पर तव्हांजे पर पुठि ख़ुशियूं मल्हाईंदो, जशन कंदो, ताड़ियूं वॼाईंदो। हू उन ई मुसीबत खे बाहि वांगुरु वधाइण जी कोशिशि कंदो, पर उनखे घटि करण जी कोशिशि न कंदो। उहो ई जेको आहे बेक़दुरु हूंदो आहे। बेक़दुरु इंसानु कॾहिं बि न चाहींदो त तव्हां कंहिं बि सुकून वारी हालत में हुजो या तव्हां ज़िंदगी सुकून सां गुज़ारियो। उहो हर लम्हे खे काउंट कंदो रहंदो ऐं उहो तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो त तव्हां कीअं आहियो ऐं छा आहे। जेकॾहिं तव्हां हुन सां सुठाई जी ॻाल्हि कंदव त हू कंहिं बि बहाने सां तव्हांखे उहो अमल करणु न ॾींदो, पर हू चाहींदो त जीअं हू बि वैल्यूलेस आहे, हुनजो बि कंहिं बि क़िस्म जो वैल्यू न आहे, तव्हांखे बि या उन ई वांगुरु पाण वांगुरु बणाए छॾे ऐं तव्हांजो बि वैल्यू घटि करे। हू बहाना ॻोल्हींदो आहे। तव्हां जेकॾहिं बेक़दुरु इंसान खे मदद कंदा रहंदव ऐं जॾहिं तव्हांखे हुनजी मदद जी ज़रूरत पवंदी त हू बहानो ॻोल्हींदो। बहाना ॻोल्हण जो उस्तादु हूंदो आहे जेको बेक़दुरु इंसानु हूंदो आहे। उहो बहाना ॻोल्हींदो। बसि तव्हां हुन सां का बि ॻाल्हि कयो, तव्हां सां बहानो करे तव्हांखे गुसाए वेंदो। तव्हां हुनखे काॾहें गॾिजी हलण लाइ चवंदो, हू बहानो करे ऐं उहो उतां हलियो वेंदो। हू हमेशह बहाना कंदो रहंदो आहे ऐं बहाना तलाश कंदो रहंदो आहे। हर उहो माण्हू जेको ॿिए खे वैल्यू न आहे ॾींदो,
उहो बहाना कंदो आहे। हर उहो माण्हू जेको कंहिंजो क़दुरु न आहे कंदो उहो बहाना ॻोल्हींदो आहे। हर उहो माण्हू जेको कंहिंखे डिग्रेड कंदो आहे उहो बहाना ॻोल्हींदो आहे। हर उहो माण्हू जेको कंहिंखे कामयाबु ॾिसणु न चाहींदो आहे उहो बहाना ॻोल्हींदो आहे। हू बहाननि जा उस्ताद हूंदा आहिनि। के माण्हू त अहिड़ा बहाना ॻोल्हींदा आहिनि जो तव्हां छा बि कयो पर तव्हां उन्हनि जे बहाननि खे कॾहिं बि पकिड़े नथा सघो। उहे बहाननि जा उस्ताद हूंदा आहिनि। जेको बेक़दुरो इंसानु हूंदो आहे, जॾहिं तव्हां हुन सां मौजूदु हूंदा आहियो, तव्हांजे साम्हूं मुस्कुराए तव्हां में जेके ख़ूबियूं हूंदियूं बि न आहिनि त उहे बि बयानु कंदो आहे ऐं तव्हां जूं ख़ामियूं कॾहिं बि तव्हांखे कोन ॿुधाईंदो आहे। पर तव्हांजे वञण खां पोइ हू गोसिप कंदो आहे, हू तव्हांजी गिला कंदो आहे, तव्हांखे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे। तव्हांजे लाइ हू खॾ खोटींदो आहे। हू चाहींदो आहे त तव्हां उन खॾ में किरी पओ ऐं तव्हां कंहिं बि क़िस्म जी कामयाबीअ ताईं न पहुचो। हू बेक़दुरो इंसानु हूंदो ई अहिड़ो आहे। हू चाहींदो ई न आहे त को हुनजे साम्हूं कामयाबु थिए। बेक़दुरो इंसानु चाहींदो ई न आहे त को ख़ुशि हुजे, टहिकजे। बेक़दुरो इंसानु जेकॾहिं तव्हांखे कामयाबु थींदे ॾिसंदो ऐं तव्हांखे ख़ुशियूं मल्हाईंदे ॾिसंदो त पछाड़ी में ईअं बि चवंदो त इहो ख़र्चु छो थो करें एॾो ख़ुशीअ ते, छा आहेसि, आम ॻाल्हि आहे। ऐं उन खे घटि कर। हू तव्हांखे उहो ख़ुशी मल्हाइण ई न ॾींदो। हू चाहींदो तव्हां नाकाम हुजो, हू चाहींदो तव्हां मायूस हुजो। बेक़दुरो इंसानु हमेशह इहो चाहींदो आहे त तव्हां कॾहिं बि मुस्कुरायो न, तव्हांजे चहिरे ते हमेशह उदासी हुजे। तव्हां हुन सां मिलो त तव्हां मुसीबतूं हुनजे आॾो बयानु कयो पिया त बेक़दुरो इंसानु अंदरो ई अंदरो ख़ुशि थींदो पियो। इहो बेक़दुरो इंसानु कॾहिं बि कंहिंजो मददगारु न आहे थींदो। तव्हां हुन खां मदद घुरंदव त हू लमाए वेंदो, तव्हां हुन खां मदद घुरंदव त हू नटाए वेंदो। पर जेकॾहिं हुनखे ज़रूरत पवंदी मदद जी त हू पंहिंजो हक़ु सम्झी तव्हां खां वठंदो। बेक़दुरो इंसानु हमेशह चाहींदो आहे त उहो रिश्तनि नातनि में बि जेकॾहिं हुनजी ज़रूरत पवंदी आहे त हू पंहिंजो हक़ु सम्झंदो आहे। बेक़दुरो इंसानु जंहिंखे बि कंहिं बि रिश्ते या नाते सां ॻंढियलु हूंदो आहे त हू ईअं चाहींदो आहे त इहो त मुंहिंजो हक़ु आहे, इहो त मुंहिंजो हिसो आहे। पर जेकॾहिं तव्हां उन खां का शइ वठंदव त हू उन ॻाल्हि तां बहानो ॻोल्हे, उन ॻाल्हि तां को न को जवाबु ॼाणाए, को रीज़न ॼाणाए ऐं हथु कढी हलियो वेंदो आहे। जेको बेक़दुरो इंसानु हूंदो आहे, जॾहिं बि दुश्मनीअ ते पवंदो आहे त हद खां तजावुज़ करे वेंदो आहे, हदि टपी वेंदो आहे। हू हदूं ओरांगीदड़ हूंदो आहे। उहे हदूं जेके दोस्तीअ जे दरमियान मुक़ररु थियल आहिनि मुआशिरे जे तरफ़ां, उहे हदूं जेके मुआशिरे जूं मुक़ररु थियल आहिनि, उहो हदि ओरांगे वेंदो एसिताईं जो रिश्ता ऐं नाता उहे लताइणु शुरू कंदो आहे। बेक़दुरो इंसानु इहो न आहे सोचींदो त मां हाणे हीउ करे रहियो आहियां, हिन जो अमल छा थींदो। पर हू जेकॾहिं नुक़सानु ॾियणु चाहींदो आहे त कॾहिं बि न चाहींदो त कहिड़ी हदि ताईं वञिजे या आख़िरी हदि ताईं वञिजे। हुनखे इहा ख़बर हूंदी आहे त जेको दुश्मन हूंदो आहे उन ते वार कजे त हुनखे उफ़ट मारिजे, पर ज़ख़्मी न छॾिजे, छो जो ज़ख़्मी दुश्मन हमेशह ख़तरनाक हूंदो आहे। हू तव्हांखे पूरी तरह ख़तमु करे ऐं पोइ ई अॻिते वधंदो, तेसिताईं तव्हांजी जान न छॾींदो। जीअं चिपकू हूंदो आहे न, माण्हू ईअं चुंबड़ी पवंदो आहे, बेक़दुरो इंसानु दुश्मनीअ में बि ईअं ई चुंबड़ी पवंदो आहे। हू बहानो ॻोल्हींदो आहे तव्हां खां का ग़लती थिए त हू दुश्मनीअ खे अॻिते वधाए। बेक़दुरो इंसानु कॾहिं बि वाइदे ते पूरो न हूंदो आहे। उहो जेको बि तव्हां सां वाइदो कंदो पियो उन तां मुकिरी वेंदो। हू हमेशह ज़बानी तव्हां सां मददगारु हूंदो, पर कॾहिं बि तव्हांजी हक़ीक़ी मदद न कंदो आहे। जेकॾहिं अहिड़ो माण्हू जेको तव्हांजी ज़िंदगीअ में आहे तव्हांखे वैल्यू नथो ॾिए, उन खां अलॻि थी वञो। जेकॾहिं को माण्हू तव्हांजो क़दुरु नथो करे, उन खां अलॻि थी वञो। जेकॾहिं को माण्हू तव्हांखे इज़त नथो ॾिए, उन खां अलॻि थी वञो। जेकॾहिं माण्हू तव्हां सां वाइदो नथो निभाए, उन खां अलॻि थी वञो। जेकॾहिं माण्हू तव्हां सां हसद थो करे, उन खां अलॻि थी वञो। जेको माण्हू तव्हांजे पर पुठि ॻाल्हाए थो, उन खां अलॻि थी वञो। तॾहिं तव्हां ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघंदव। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।